अवां खे अपडेट कयो त पेशावर साने खे 8 साल गुज़रण बावजूद क़ौम अञा ताईं ॾुखारी आहे। खैरपुर मदे जी कुनरी इस्लामकोट ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढी वियूं आहिनि। एपीए साने जे शहीदनि जी यादि में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे स्कूल्स में 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। शहीद ॿारनि खे भेटा पेश कई वई आहे। मदे जी मासा सां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ जो रिपोर्टर वहीद जोखियो। जी वहीद, अपडेट कजो। हाँ जी बिल्कुल, पेशावर साने शहीदनि खे वरिया गुज़री विया आहिनि, पर अॼु बि हू जेके आहिनि पाकिस्तानी अवाम जे दिलनि में ज़िंदा आहिनि। पेशावर जे आर्मी पब्लिक स्कूल साने जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मदे जे गैलेक्सी पब्लिक स्कूल ऐं इंग्लिश मॉडल स्कूल गाइजा में तक़रीब कोठाई वई, जंहिं दौरान शागिर्दनि तौर उस्तादनि साने जे शहीदनि खे ख़राज तहसीन पेश कयो। असेंबली जे वक़्तु जेको आहे समूरनि स्कूलनि में जेको आहे 1 मिंट जे लाइ जेका ख़ामोशी अख़्तियार करे शहीदनि खे भेटा पेश कई वई। तक़रीब दौरान शागिर्दनि पारां क़ौमी तरानो पढ़ण खां पोइ साने शहीदनि खे सलामी पेश कई वई, जंहिं बैदि केतिरनि ई शागिर्दनि पंहिंजी जज़्बाती तक़रीरुनि में मुल्क में दहशतगर्दनि सां जेको मुआदो अटकाईंदड़ पाक फ़ौज जी कारकर्दगी ठारायो आहिनि। संदनि जेको कामयाबी लाइ दुआऊं घुरियूं आहिनि, जॾहिं त जेके आहिनि आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि जी मक़सरत लाइ जेके आहिनि ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वयूं आहिनि। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद जोखियो।